असां बेड़ी जा माण्हू पुरमन माण्हू आहियूं। असीं पंहिंजे नंगनि पंहिंजे कंदनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। असांजे अमन खे, असांजी ख़ामोशीअ खे, असांजी बुज़दिली न सम्झो। असीं बुज़दिल न आहियूं। असीं जामोद ग़ुलाम अहमद जो औलाद आहियूं। असीं तैयब धर्म जो औलाद आहियूं। असीं उस्मान जामोद जो औलाद आहियूं। असीं आमू लोंगाणी जो औलाद आहियूं। असीं इस्माइल हुदूर जो औलाद आहियूं। असीं हाजी इस्माइल कच्छा जो औलाद आहियूं। असीं हाजी खमीस पंहिंजे अंग पंहिंजे रोज़गार जी हिफ़ाज़त करणु चाहियूं था। अॼु जेके माण्हू मोटरसाइकिल ते अची असांजे नियाणियुनि खे रोडनि ते तंग था कनि, असांजे नौजवाननि खां मोबाइल था फरी उन्हनि खे गोलियूं था हणनि ऐं हथ जे SHO हथ जे DSP ऐं SSP मलीर खां मुतालबो थो करियां त असांजे हिन पुरमनीअ खे तव्हां बुज़दिली न सम्झो। अमन क़ाइम करणु पुलिस जी ज़िम्मेदारी आहे। पुलिस अगर पंहिंजी ज़िम्मेदारी नथी निभाए त अॼु जेकॾहिं असीं वेड़ी माण्हुनि जे रोडनि ते निकिरी एहतजाज करे रहिया आहियूं त सुठो थियणो असां खां परे न आहे।